वो मूंखे यादि न आहे त मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात गुलाम मुस्तफ़ा सोलंकी सां किथे ऐं कॾहिं थी हुई, पर जेका मुलाक़ात मूंखे यादि आहे मां उन मुलाक़ात जो ज़िक्र हिते ज़रूरु कंदो रहंदुसि। मां गुलाम मुस्तफ़ा सोलंकी जे मिलण खां अॻु गुलाम मुस्तफ़ा जो ज़िक्र हुब्दार सोलंकी जे वाक़ा ॿुधंदो रहंदो हुयुसि। हुब्दार जी ॻाल्हि ॿुधण दौरान मुंहिंजे ज़हन में गुलाम मुस्तफ़ा जो ख़ाको जुड़ी चुको हुयो। हुब्दार सोलंकी अहिड़े हसास तरीक़े सां गुलाम मुस्तफ़ा जी शख़्सियत जो ज़िक्र कंदो हो जो मुंहिंजे दिलि में हुन जे मिलण जो ॾाढो शौक़ु जागी पियो। ऐं शौक़ु जागे छो न, छाकाणि त जंहिं समाज में संजीदा नज़रियाती पकनि उसूलनि ऐं ज़िम्मेवार माण्हुनि जी खोट महसूसु थींदी हुजे, उते अहिड़ी शख़्सियत जे बारे में ॻाल्हियूं ॿुधणु जेको उन जे मयार ते पूरो लहंदो हुजे, उन सां मिलण जे लाइ त दिलि यकीनन मुताबिक़ थींदी थींदी। हुब्दार जी ॻाल्हियुनि खां अॻु मां गुलाम मुस्तफ़ा सोलंकी सां हुनजे ग्रामर जे किताबनि ज़रिए मिली चुको हुयुसि। मां हुन जा किताब पढ़ण खां पोइ सोचींदो हुयुसि त काश जेकर मुंहिंजो GM सोलंकी दोस्त हुजे हा त मां बि कंहिं पढ़ियल लिखियल माण्हुनि जे अॻियां फ़ख्र सां चई सघां त जंहिं ज़हीन शख़्स जा तव्हां किताब पढ़ी रहिया आहियो उहो त मुंहिंजो वेझो दोस्त आहे, ऐं मां उन ॻाल्हि ते उन माण्हुनि जी अखियुनि में हैरत जा निशान ॾिसंदे फ़ख्र विचां उन्हनि जे विच में कंधु ऊंचो करे पिया। हुब्दार सोलंकी सां कचहरियूं थींदियूं रहंदियूं हुयूं ऐं गुलाम मुस्तफ़ा जो तारीफ़ सां भरियल ज़िक्र ॿुधंदो रहंदो हुयुसि। ऐं वरी जॾहिं खां उहो बि ॿुधमि त गुलाम मुस्तफ़ा सोलंकी ख़ूबसूरत ऐं लाजवाब अदीब बि आहे, मुंहिंजी उन सां मिलण जी ख़्वाहिश बेहतर वधी वई। छाकाणि त मां उन वक़्तु अदब जी दुनिया में पेर पातो ई मस हुयो। अदब जी दुनिया वरी छा थींदी आहे, अदब जे माण्हुनि जूं कचहरियूं छा थींदियूं आहिनि, मां बिल्कुलु उन खां अनवाक़िफ़ हुयुसि। मां बिल्कुलु उन करे जॾहिं गुलाम मुस्तफ़ा जी अदब वारे पासे जी ख़बर पई त बहितर हुनजे लाइ इज़त ऐं एतिराम ऐं मोहबत जागी पई। बहरहाल ईअं हुब्दार सां कचहरियुनि में गुलाम मुस्तफ़ा जो ज़िक्र पियो छिड़ंदो हुयो। हिकु ॾींहुं हुब्दार मूंखे चयो त गुलाम मुस्तफ़ा मिलण जे लाइ अचे पियो, सो अॼु मां तव्हांखे हुन सां मिलाईंदुसि। उहा ॻाल्हि ॿुधंदे मुंहिंजी ख़ुशीअ जी इंतिहा न हुई। मां ख़ुशीअ में कपिड़नि में न पियो मापियुसि त एतिरी सारी ख़ूबियुनि जे मालिक, एॾे सारे क़दार शख़्सियत जी मालिक गुलाम मुस्तफ़ा सोलंकीअ सां मुंहिंजी मुलाक़ात थियण वारी आहे। जंहिं पल जो शिदत सां इंतज़ारु हुयो, उहो पल जो हक़ीक़त माणे मुंहिंजे अॻियां अची बीठो आहे। इंतज़ार बेक़रारीअ जो आलम वधंदो पियो वियो। मां ऐं हुब्दार हुन जे इंतज़ार में वेठा हुआसीं त साम्हूं अची हिकु कार बीठी ऐं कार में गुलाम मुस्तफ़ा अची लथो। जीअं जीअं हुन जा क़दम असां ॾांहुं वधंदा पिया विया, तीअं तीअं मूं ते अजीब कैफ़ियत तारी थींदी पई वई, छाकाणि त मुंहिंजी मुलाक़ात एॾी वॾी मोतबर शख़्सियत सां जो थियण वारी हुई। हुब्दार जो भाकुर पाए मिलण खां पोइ जॾहिं मूंसां मिलण लाइ पंहिंजे ॿाहुनि जो भाकुर आछो त मुंहिंजे जिस्म में थड़कड़ी महसूसु थियण लॻी, छाकाणि त मां अॻु कॾहिं कंहिं अहिड़ी शख़्सियत जे मालिक सां कोन मिलियो हुयुसि। जॾहिं गुलाम मुस्तफ़ा मूंखे पंहिंजे ॿाहुनि में जे भाकुर में भरियो त मूंखे ईअं महसूसु थी रहियो हो त मुंहिंजो फ़ख्र विचां ॿ फुट कद वधी वियो आहे ऐं हाणे मां बि का क़दार शख़्सियत जो मालिक बणिजी वियो आहियां। उन मुलाक़ात खां पोइ आहिस्ते आहिस्ते हुन सां मुलाक़ात जो सिलसिलो जारी थियो। हुन सां फ़ोन ते कचहरियूं थियण लॻियूं ऐं मां हुन जे दोस्तनि जी लिस्ट में शामिल थी वियुसि। हिकिड़ा रिश्ता थींदा आहिनि रत जा ऐं ॿिया रिश्ता थींदा आहिनि रूह जा। कुझु ई वक़्त में गुलाम मुस्तफ़ा सां मुंहिंजा रूह जा रिश्ता जुड़ी विया। गुलाम मुस्तफ़ा सां मुंहिंजूं ऐं हुब्दार जूं खोड़ सारियूं कचहरियूं कराची में पिणु थियल आहिनि ऐं जॾहिं मां कराची खां वापसि मोटी ॻोठींदो आहियां त हुन जूं उहे ॻाल्हियूं, गुण, प्यार, पंचायत, महानता, मोतबराइप ऐं संदसि वंडियल मोहबतूं, दिलि भरियल मुस्कुराहटूं ऐं टहक अक्सर पिया यादि ईंदा आहिनि। हुनजी शख़्सियत जो सर काफ़ी ॾींहंनि ताईं मूं ते तारी रहंदो आहे। गुलाम मुस्तफ़ा सोलंकी पंहिंजी शख़्सियत में फितरती, आदर्शी ऐं बाक़िरदार शख़्स आहे। हुन में उहे सभु ख़ासियतूं मौजूदु आहिनि जेकी कंहिं सचे, मासूम ऐं मोहबती माण्हू में हुजणु घुरिजनि। गुलाम मुस्तफ़ा सोलंकी ज़ाती ज़िंदगी में ॾाढो उसूल पसंदि माण्हू रहियो आहे। हू निहायती सचो ऐं खरो इंसानु आहे। हुन कॾहिं बि पंहिंजे दिलि में मुनाफ़िक़त जो बूटो न पोखियो आहे। अगरचे हू कंहिं सां नाराज़ थींदो आहे त हुन सां राब्तो ख़तमु करे छॾींदो आहे। मुनाफ़िक़तनि जियां कॾहिं बि दिलि में नाराज़गी रखी खोखली ऐं मुनाफ़िक़त सां भरियल मुल्क सां कॾहिं बि न आहे मिलियो। हू अगरि मोहबत कंदो आहे त सरियाम कंदो आहे ऐं जे नफ़रत कंदो आहे त उहा बि सरियाम कंदो आहे। गुलाम मुस्तफ़ा सोलंकी पंहिंजी शख़्सियत में इंडलटी रंगनि जा मुनफ़रिद ऐं दिलफरिद शख़्सियत जो मालिक आहे।
वो माण्हुनि जे मेड़ में बि परे खां पंहिंजी निराली शख़्सियत ऐं इनफ़रादियत सां चिटो नज़र पियो ईंदो आहे। मां हमेशह फ़ख़ुरु महसूसु कयो आहे ग़ुलाम मुस्तफ़ा जहिड़ो मासूम, सबाज़ो, नफ़ीस ऐं निरालो शख़्स मुंहिंजो दोस्त आहे। मुंहिंजी दुआ आहे त शाला हुनजे चपड़नि ते मासूम मुल्क हमेशह क़ाइमु ऐं दाइमु रहे।